प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो तव्हां सां अॼु सियासत ते जेका डेवलपमेंट थी आहे उन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ त साईं 3 अप्रैल 2022 ते क़ौमी असम्बली में उतां जे डिप्टी स्पीकर रूलिंग ॾिनी जॾहिं हुकूमत जा कुझु मेंबर ऐं सॼी अपोज़िशन जेका जंहिं अदम एतमाद जी तारीख़ जमा कराई 7 मार्च ते ऐं उन खे जेका ॿिली ऐं कुए वारी रांदि उन्हनि सां खेॾी वई उहा आउं पंहिंजे हिन खां अॻु में वारनि व्लॉग्स में मूं उहा ॻाल्हि ॿोल कई आहे। सो अवी जेकॾहिं रिव्यू वठणु चाहियो उन ॻाल्हि ॿोल जो त वठी सघो था। अॼु जेका ॻाल्हि आहे उहा सुप्रीम कोर्ट जे कल्ह कयल फ़ैसिले मतिलबु त कल्ह जेको आहे सुप्रीम कोर्ट जेको 3 अप्रैल ते कासिम सूरी रूलिंग ॾेई ऐं रूलिंग ॾिनी त अदम एतमाद जी तारीख़ जेका जमा थियल हुई उन तारीख़ खे ख़तमु करे हिकिड़ी रूलिंग तहत ख़तमु करे ऐं हू असम्बली मां उथी हलियो वियो ऐं उन खां पोइ 5 मिंटनि में इमरान ख़ान जी वीडियो ज़ाहिर थी जंहिंमें हुन वीडियो में इहो चयो त मूं असम्बली खे तहलील करण जो जी सिफ़ारिश कई आहे सदर खे ऐं पोइ वरी सदर मोहतरम तरफ़ां हिकिड़ो बयानु जारी थियो हुन जे त असम्बली खे तहलील कयो वियो आहे। तहलील करण खां पोइ गवर्नमेंट बि जेका असां ख़तमु थी वई ऐं उन खां पोइ जेसिताईं निगरान गवर्नमेंट अचे निगरान वज़ीर आज़म अचे तेसि ताईं सदर मोहतरम जे तरफ़ां चयो वियो त इमरान ख़ान एज़ वज़ीर आज़म तो ते पंहिंजा फ़राइज़ अॼनि। सो नाज़रीन इहे सभु कम एतिरा त जल्दी में थिया एतिरी जल्दबाज़ी में थिया जो सम्झ में न पे आई त इहे बौखलाहट जेका आहे या जल्दबाज़ी जेका आहे इहा छो आहे। जेके बि जमहूरियत पसंदि माण्हू आहिनि जेके बि कानून पसंदि माण्हू आहिनि जेके बि आइन सां मुहबत कनि था आइन पाकिस्तान खे उहो उन जी रूह खे सम्झनि था उन सभिनी इन ॻाल्हि ते एहतिजाज कयो ऐं इहा ॻाल्हि कई त हीउ जेको कुझु आहे इहो गैर आइनी आहे आइन खां मथां या आइन खे टोड़ण जे बराबरि आहे। सो असीं ॾिठोसीं त इन मामले खे साॻी तारीख़ ते तमामु शॉर्ट पीरियड में वरी सुप्रीम कोर्ट जेको आहे इनखे आचर जो ॾींहुं हुयो संडे हुई उनखे सुप्रीम सो मोटो एक्शन खयों सुप्रीम कोर्ट जे दरवाज़ा खोलिया विया ऐं उते अपोज़िशन जे वकीलनि खे बि ऐं हुकूमत जे तरफ़ां जेके हुया उन्हनि खे बि सभिनी खे चयो त सुप्रीम कोर्ट इन जी ॿुधणी कंदी ऐं पोइ ॿुधणी रोज़ाना बुनियाद ते थी ऐं इहा ॿुधणी कल्ह यानी 7 अप्रैल ताईं यानी तक़रीबन पूरा 5 ॾींहं 3 तारीख़ खां वठी वेंदे 7 तारीख़ ताईं ॿुधणी थी। नेठि कल्ह चीफ जस्टिस उमर अताब बंदियाल जेको आहे उन चीफ जस्टिस साहब कल्ह 5 लार्जर बेंच हुई यानी 5 जज उन में हुया उन्हनि रोज़ाना बुनियाद ते पे ॿुधणी कई ऐं कल्ह उन ॿुधणीअ जो जेको आहे सो फ़ैसिलो अची वियो ऐं फ़ैसिलो तारीख़ी नोए जो फ़ैसिलो आहे तारीख़ जो तमामु वॾो फ़ैसिलो आहे छो त जेकी बि असांजे पाकिस्तान में हुकूमतूं ईंदियूं रहियूं हुकूमतूं वेंदियूं रहियूं ख़ासि तौर ते डिक्टेटर्स पंहिंजा गैर आइनी पावर इस्तेमालु करे यानी कि पावर जो डंडे जो इस्तेमालु करे ऐं गैर कानूनी क़दम खणंदा हुया त वरी पोइ उन ज़माने में जेके कोर्टूं हुयूं असांजूं सुप्रीम कोर्टूं उहे नज़रिए ज़रूरत तहत हिकिड़ो टर्म इस्तेमालु थियो नज़रिए ज़रूरत यानी ठीकु आहे ज़रूरत हुई इन ॻाल्हि जी ऐं मुल्क बचाइणो हो मुल्क जे आला मुल्क जे अज़ीम तर मफ़ाद खे अॻियां रखंदे इहो कमु थियो त पोइ उन्हनि खे जाइज़ करार ॾींदा रहियूं कोर्टूं उन्हनि डिक्टेटर्स जेके हुया उन्हनि जे क़दमनि खे उन्हनि जे यानी कि नज़रिए ज़रूरत हिकिड़ो ख़ासि टर्म जेको आहे सो अची वियो त नज़रिए ज़रूरत जेको आहे त कानून जी लताड़ कई वई उहा बि कानूनी यानी कि सुप्रीम कोर्ट पाकिस्तान मौलवी तमीज़ुद्दीन जो केस आहे मशहूरु केस आहे उन में बि नज़रिए ज़रूरत तहत उन केस खे लताड़ियो ज़ियालक जो क़दम जेको
उनखे बि कोर्ट जेको आहे सो उनखे जाइज़ करार ॾिनो, ज़ियालत सदर बणियो ऐं उन पंहिंजे आइन खे टोड़े परे फिटी कयो। मुशरफ जेको आहे उन चयो त आइन हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो आहे ऐं इशारतनि चए त हीउ मूं हुनखे फिटी कयो ऐं हाणे जेकॾहिं मां पंहिंजे कानून जे वज़ीर खे घुराए ऐं जेको मां लिखंदुसि उहो कानून आहे। त इहे जेके मामला थींदा रहिया आहिनि असांजे पाकिस्तान में, उन जा तमामु वॾा असर रहंदा आहिनि। असांजे जेके हुकूमतूं ठहनि थियूं, जेके पावर में अचनि थियूं हुकूमतूं, या उहे जमहूरी हुकूमतूं हुजनि या उहे जेके आहिनि से गैर जमहूरी हुकूमतूं हुजनि, यानी कि डिक्टेटरशिप में ईंदियूं हुजनि। बहरहाल इन्हनि जा मामला कॾहिं न कॾहिं कोर्टुनि में वेंदा रहिया आहिनि ऐं पोइ कोर्टुनि जेको आहे कॾहिं जमहूरियत पसंदनि जे हक़ में फ़ैसिला पे ॾिना आहिनि ऐं कॾहिं नज़रिया ज़रूरत खे पे घड़ियो आहे। मूं अॻु में अर्ज़ु कयो त मोहम्मद ख़ान जुड़ीजो साहिबु जेको वज़ीर आज़म हुयो ज़ियालत जे ज़माने में, जॾहिं उनखे ज़ियालत लाथो त कोर्ट वरी महीनो सवा कोर्ट हली, उन खां पोइ कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो त उन वक़्तु जी सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त छो त इहो ग़लति कयो आहे, ज़ियालत ग़लति कयो आहे। हुनजी मोहम्मद ख़ान जुड़ीजे जी जेका आहे असम्बली खे शूरा खे मस्जिद शूरा खे टोड़े ऐं गवर्नमेंट खे घर मोकिले छॾियो, ग़लति कयो आहे। पर छो त हाणे जनरल ज़िया उन 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन जेका आहे अनाउंस करे छॾी त आउं 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थो करायां पियो। ऐं नाज़रीन तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त इहे 90 ॾींहं ज़ियालत जा जेके पहिरियां हुन वाइदो कयो जॾहिं ज़ुल्फ़िकार भुट्टो खे अरेस्ट करे ऐं हुनखां गवर्नमेंट ख़तमु करे 1977 में जॾहिं हुन मार्शल लॉ लॻाई त उन वक़्तु बि हिन तकीद कई त 90 ॾींहंनि में इलेक्शन कराईंदुसि। पर उहे 90 ॾींहं 11 सालनि ताईं उहे 90 ॾींहं ई पूरा 11 साल हलिया। ऐं ख़ैर इहो तारीख़ जो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो लंबो आहे हिसो जंहिंखे आउं हिते अॼु नथो पियो डिस्कस करणु चाहियां। आउं सिर्फ़ु उन्हनि पहलुनि ते यानी कि अदालत जे कयल फ़ैसिलनि खे थोरो हाईलाइट कंदुसि त जीअं अव्हांखे थोरी ख़बर हुजणु खपे त अदालत पाकिस्तान में कीअं कमु कंदी आई आहे। त मोहम्मद ख़ान जुड़ीजे साहिब खे अदालत बहाल कोन कयो, हुनजी वज़ारत खे वॾी वज़ारत खे यानी वज़ीर आज़मशिप खे बहाल कोन कयो। नज़रिया ज़रूरत तहत ई यानी कि थोरो इहो चई त ज़ियालत ग़लति कयो आहे, पर छो त इलेक्शन अनाउंस थी चुकी आहे, हुते काफ़ी कमु थी चुको आहे, इन करे हाणे इलेक्शन तरफ़ वञो, सभई दुनिया इलेक्शन तरफ़ वञो। सो नाज़रीन, हिन केस में जेको हाणे ताज़ो केस थियो, इन केस में बि घणा स्पेकुलेटर्स जेके हुआ उहे इहा स्पेकुलेशन कनि पिया त घणे क़दुरु शायदि मतां वरी बि को नज़रिया ज़रूरत घटिजी साम्हूं अचे। बहरहाल कंहिंजी कहिड़ी ॻाल्हि हुई, कंहिंजी कहिड़ी ॻाल्हि हुई कि जमहूरियत पसंदि इन ॻाल्हि ते हुया त हीउ जेको फ़ैसिलो थींदो इहो तमामु वॾो तारीख़ी फ़ैसिलो हूंदो। ऐं नाज़रीन, इन ॻाल्हि में को शक कोन्हे त वाक़ई हीउ वॾो तारीख़ी फ़ैसिलो आहे, छो त हिन फ़ैसिले जा देर तमामु अॻिते यानी हुनजा जेके असर अचण वारा आहिनि। ऐं हिन में काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, यानी 5 आर्टिकल आइन जो आर्टिकल 5 खे जेको प्रोवोक करे कासिम सूरी जेको फ़ैसिलो रूलिंग जेका ॾिनी पार्लियामेंट में बि ख़तमु थी वई। वरी साॻी जेका असां शयूं साॻी सीक्वेंस सां वरी पंजाब में बि दोहिराइण जी कोशिशि कई वई। ऐं यानी हीअ जेका रिजीम इमरान ख़ान जी जेका रिजीम आहे, जंहिं लाइ इमरान ख़ान हिकिड़ो वॾो ठाहियो, जंहिंखे आग में बि चयो आहे त हिकिड़ो तमामु वॾो ड्रामो हो, जंहिं ड्रामे खे हुन तमामु वॾो करे पेश कयो, जंहिंमें हुन 197 जेके असम्बली मेंबर जिन अदम एतमाद जी हिमायत में 3 अप्रैल ते जेके गॾु थिया त ॼण त उन सभिनी ते फ़र्द जुर्म लागू करे कासिम सूरीअ आर्टिकल 5 हणी त हीअ सभु गद्दारी जे ज़ुमरे में अचनि था। इन गद्दारनि जो जेको मुंहुं थियल अदम जी तहरीक आहे, तंहिंखे आउं ख़तमु थो कयां, इहो ख़तमु करे ऐं उनखां पोइ असम्बली मां हले वियो त पोइ इहे जेके बाक़ी कम थिया उहो सभिनी तव्हांखे ख़बर आहे त इमरान ख़ान असम्बली खे टोड़ाए छॾियो। इमरान ख़ान पाण त कुर्सी ते वेठो रहियो ऐं मूं अॻु में वर्ज़ कयो त 3 माण्हू यानी सदर मोहतरम ऐं उनखां अलावा असद कैसर जेको स्पीकर आहे
इहा बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहा बि अजीब ॻाल्हि आहे त असद कैसर पाण स्पीकर उन ॾींहं ते कोन आयो हो ऐं वरी जेको कासिम सूरी जेको पनो पढ़ी ॿुधायो उन में वरी इहो ई चई हो त इहो ख़तु इहो जेको रूलिंग आहे उहा असद कैसर जे तरफ़ां आहे। त इहे सभु शयूं कानून जे नज़र में इहे सभु शयूं अची वियूं ऐं कानून में जॾहिं डिस्कशन थी, जॾहिं फ़ैसिला थिया त जॾहिं ॻाल्हि कनि था ऐं उन खां पोइ जॾहिं आइन खे मुक़दम सम्झनि था, वधीक इज़त वारी शइ सम्झनि था ऐं नो डाउट नाज़रीन जेको मुतफ़िक़ा आइन आहे हिन मुल्क जो उन सां जेकॾहिं को छेड़छाड़ कंदो यकीनन उहो कानून खां ॿाहिरि थो करे पियो ऐं कानून जॾहिं बि हरकत में ईंदो त ज़ाहिर उहे ॻाल्हियूं क़ाबिल क़बूल कोन आहिनि। त हाणे जॾहिं असां ॾिसूं था त हीउ तारीख़ जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त फ़ैसिलो आहे, हिन जा तमामु परे ताईं हिन जा असर वेंदा ऐं हाणे इन फ़ैसिले खे थोरो ॾिसूं त छा थियो। नाज़रीन जेको फ़ैसिलो इहो थियो त पोज़ीशन 3 अप्रैल वारी पोज़ीशन ते फ़ैसिले में इहो चयलु आहे त अदम एतमाद जी तहरीक जेका आहे सा उहा रहंदी ऐं उन तहरीक ते वोटिंग थींदी ऐं उहा वोटिंग जेका आहे सा ऐं असैम्बली खे गैर मुयन मुदत ताईं मुलतवी न कयो वेंदो ऐं 9 तारीख़ ते अदम एतमाद जी तहरीक ते वोट कराया वञनि या उन ते असैम्बली में इहा अदम एतमाद जी तहरीक बग़ैर कंहिं उन ते डिस्कशन जे या बग़ैर उन जे नथी करे सघिजे, ख़तमु नथी करे सघिजे पई ऐं इहो आर्टिकल 5 वारो जेको आहे उहो ख़तमु थी वियो। हाणे छा थियो, हाणे सम्झो त असांजो जेको कुझु 5 ॾींहंनि में वियो वापरियो, जेको बिज़नेस थियो, जेको असल में बिज़नेस थिए कोन पियो, सिर्फ़ु हिकिड़ी ऑफिस हुई जेका एक्टिव हुई, जेका ख़त पई कढे, उहा आई सदर मोहतरम जी ऑफिस। सदर साहब जी ऑफिस जेका आहे, जेका हूअं ई सम्झो वञे थो त ऑर्डिनेंस फैक्ट्री बणिजी वई आहे ऐं मामला ऑर्डिनेंस ते पे हलाया विया ऐं ख़तनि में हिन वक़्तु ॾाढी उन्हनि जल्दी पे कई ऐं हर ॻाल्हि खे जल्दी करण जी कोशिशि पे कई। शायदि हुननि सम्झो हो त हाणे बि अदालत जेका आहे सा नज़र ज़रूरत तहत एतिरो अॻिते वञे जो नज़र ज़रूरत तहत भली जेकॾहिं चवनि त न तव्हां ग़लति कयो आहे असेंबली में जेको रूलिंग थी ग़लति, पर जीअं त मामिलो घणो अॻिते वधी वियो आहे अॻिते हलणु ॾियो। बहरहाल ईअं कोन थियो, यानी की जेको फ़ैसिलो कोर्ट कयो पियो वियो त ज़ियालत जे ज़माने में सुप्रीम कोर्ट जेको मोहम्मद ख़ान जोड़ी जे साहब जे वज़ीर आज़म जेको हुयो उन ज़माने में उनजे ख़िलाफ़ु जेको उन्हनि जो जेको फ़ैसिलो आयो हो त उन फ़ैसिले खे शायदि रिपीट कयो वेंदो, पर ईअं कोन थियो। हीउ हिकु नओं निरालो ऐं यगानो फ़ैसिलो थियो आहे जंहिंजो खणी ईअं चइजे त कानून जो मान मथां थियो आहे ऐं आइन जो रूह बहाल थियो आहे। आइन दरअसल हूअं त हिकिड़ो किताबु आहे, पर आइन मुल्क जे कानून जो हिकिड़ो रूह हूंदो आहे। जेकॾहिं आइन खां हटी करे जेकॾहिं कोई बि फ़ैसिलो कयो वेंदो त मावराए कानून हूंदो, मावराए आइन हूंदो ऐं उहो कानून नज़र में उहो गैर कानूनी आहे। सो लिहाज़ा वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको साॻे वक़्तु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं रांदियूं पियो खेॾे, उन असल में हिन रांदि खे फिटाइण जी कोशिशि कई हुई, फेयर गेम कोन कई। हुनखे असेंबली में वञी मुंहुं ॾियणो आहे अदम एतमाद जी तहरीक खे ऐं हाणे कोर्ट जे फ़ैसिले, हिन कोर्ट एपेक्स कोर्ट जे फ़ैसिले तहत हाणे हू हिन अदम एतमाद जी तहरीक खे मुंहुं ॾींदो। नाज़रीन असां सभिनी खे ख़बर आहे त हू हाणे असेंबली में अंदरि वञी शायदि इहो कमु न करे सघे, यानी मुंहुं न ॾेई सघे। नतीजो छा निकिरंदो? नतीजो निकिरंदो त इमरान ख़ान पंहिंजे हुकूमत जेका हाणे हुनजी बाक़ी जी 1.5 ॾींहं हुकूमत रही आहे, उहा हुकूमत जी ख़तमु थी वेंदी। उन हुकूमत ख़तमु थियण खां पोइ अपोज़िशन खे हक़ु मिली वेंदो। अपोज़िशन वटि वधीक माण्हू आहिनि, वधीक माण्हू शो करण जे लाइ अपोज़िशन वटि हाणे त हिन कोर्ट फ़ैसिले खां पोइ शायदि अञा बि वधीक माण्हू अचनि। सो वधीक माण्हुनि जे करे हाणे इहो उसूल आहे त जेको बि सिंपल मेजॉरिटी में ईंदी पार्टी जेका बि अपोज़िशन जी गॾियल या उहे हुकूमत ठाहे सघनि था त आइन जी रूह सां, आइन जी मदद सां। त हाणे उहो हुकूमत जेका आहे ठाहिण जो जेको आहे
अपोज़िशन जे हथ में अची वेंदो। अपोज़िशन में हिन जेके पार्टियूं एक्टिव आहिनि हूअं त काफ़ी पार्टियूं आहिनि मिसाल, पर नवाज़ शरीफ़ वॾी पार्टी आहे, उन खां पोइ पीपल्स पार्टी आहे, उन खां पोइ मौलाना फज़लुर रहमान बि उनजो हिसो आहे, ऐं उन खां पोइ बलोचिस्तान अवामी पार्टी आहे, ऐं ॿिया नंढा वॾा जेके उहे मेंबर जेके आज़ाद मेंबर आहिनि उन्हनि जो उहे बि उन में शामिलु आहिनि। ऐं एम क्यू एम बि जे पीपल्स पार्टी सां सिंध में कुझु ॾे वठि वारा मुआहिदा कया आहिनि, उहो अलॻि किसो आहे, उनखे वरी अलॻि कंहिं ॿिए व्लॉग में जेको आहे सो डिस्कस कबो। बहरहाल एम क्यू एम बि हिननि सां शामिलु आहे। सो हाणे ॾिसबो त हीअ जेका बाक़ी हुकूमत जेका आहे इहा वाक़ई बाक़ी रहियल पीरियड जेको आहे सो क़ाइमु थियण खां पोइ बाक़ी रहियल पीरियड कीअं थी कढे। मसइला मसाइल तमामु घणा आहिनि ऐं चैलेंजिस तमामु घणा आहिनि। हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु हुकूमत ठाहिण खां हीअ सभु लड़ाइनि पिया, सभु गॾिजी लड़ाइनि पिया, पर इमरान ख़ान हिननि सभिनी खे एतिरो त तपायो हो ऐं साॻे वक़्तु अवाम खे बि एतिरो तपायो हो जो हाणे हिन जो वञणु इनइविटेबल बणिजी वियो, यानी की ज़रूरी बणिजी वियो, न त अवाम ख़ुदिकशियुनि ते मजबूर थी चुको हो। माण्हू जेके आहिनि से ॿ वेला मानी खाइण जे लाइ परेशान ऐं रोज़गार कोन। अवाम सां जेके वाइदा कया, जेके वचन कया, बिल्कुलु उनजे बरक्स जेके सो फ़ैसिला कया। सो नाज़रीन, इमरान ख़ान खे जेकॾहिं कंहिं क़ुवत कंहिं ताक़त जेकॾहिं इमरान ख़ान खां हुनजी हुकूमत खसी आहे त उहो ख़ुदि पाण इमरान ख़ान आहे, जंहिं पंहिंजी जेका हुकूमत पाण विञाई आहे। हालांकि सभिनी खे ख़बर आहे इहा ॻाल्हि करणु त हीअ हिकिड़े क़िस्म जो नओं तजुर्बो, इमरान ख़ान जी हुकूमत हिकिड़ो नओं तजुर्बो हो उन्हनि क़ुवतुनि जो जेके क़ुवतूं असल में पुठियां परदे पुठियां वेठियूं हूंदियूं आहिनि, डायरेक्शन ॾींदियूं आहिनि। हाणे उनखे कोन थो वधीक खोले सघां, सो अभी सम्झी सघो था, सम्झो आयो। सो हाणे मामला 3 अप्रैल ते अॼु बीठा साॻी, हालांकि अॼु 8 अप्रैल आहे, सुभाणे 9 अप्रैल आहे। सुभाणे वरी اسمبلي जो इजलास शुरू थींदो ऐं मामला वरी اسمبلي में तय थींदा, छो त कोर्ट इहो फ़ैसिलो कया त जेके बि पार्लियामेंट जा मसइला आहिनि उहे पार्लियामेंट में अंदरि ऐं कानून जे दायरे में रही, आईने जे दायरे में रही उहे हल कया वञनि। नाज़रीन, हिन में हिकिड़ी शइ आहे जेको सुवालु आहे जंहिं ते आउं हिन वक़्तु कुझु कोन थो करे सघां, छो त इहो फ़ैसिले में उन लाइ का बि ॻाल्हि न आहे चयल, छो त अपोज़िशन तरफ़ां मुसलसल इहो दबाव रहियो त ऐं इहे ॻाल्हियूं रहियूं त हिननि आर्टिकल 6 जी भञकिड़ी कई आहे, यानी हिननि जे मथां आर्टिकल 6 थो लॻे। हुकूमत ऐं हुनजे कारिंदा जेके आहिनि सदर मोहतरम ऐं हीअ स्पीकर, डिप्टी स्पीकर اسمبلي जो, ऐं जेकी इमरान ख़ान ऐं उनजा जेके ॿिया साथी आहिनि उन सभिनी मथां आर्टिकल 6 थो अचे। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त हाणे जेका हुकूमत ईंदी उहा उन आर्टिकल 6 खे प्रोवोक करे थी या उनखे इस्तेमालु करे थी, आर्टिकल 6 जे ज़मने में वरी केस ठाहे ऐं हिननि जे मथां केस हलाए वञनि था इमरान ख़ान या उनजे साथीनि मथां, या इन्हनि खे इलेक्शन जे शोरगुल में इहे ॻाल्हियूं गुम थी वेंदियूं, छो त हिननि आइन जी भञकिड़ी कई आहे, आइन खे टोड़ियो आहे ऐं आर्टिकल 6 वरी इहो थो वाज़े करे त जेको बि आइन खे टोड़ींदो उन ते आर्टिकल 6 यानी आइन सां गद्दारी, आइन सां गद्दारी माना उनजी सज़ा आहे। उनजी सज़ा शायदि घणे क़दुरु उनजी सज़ाए मौत आहे। सो बहरहाल ॻाल्हियूं अञा हिकिड़े पासे हिकिड़नि जी विक्ट्री थी आहे, पर हाणे ॾिसिजे त अॻिते छा थो थिए। वरी बि शायदि या त इहे मामला वरी कोर्टनि में वेंदा, जेके वरी हाणे हुकूमत जे दौर जे मथां जेके केस ठहंदा, जेका इमरान ख़ान जी दौरान जे मथां केस ठहंदा, आर्टिकल 6 खे टोड़ण जा उहे केस ठहंदा ऐं वरी सुप्रीम कोर्ट में उहे मामला वेंदा, या अफ़ामो तफ़हीम जो रस्तो अख़्तियार कयो वेंदो ऐं वरी इलेक्शन जी गवागमी शुरू थींदी। नाज़रीन, इलेक्शन हाणे हूअं त 1.5 साल पियो आहे, जंहिंमें सूबाई जेके असैम्बलियूं आहिनि उनजी उमिरि बि 1.5 साल अञा आहे, पर पंजाब में जेको शोरगुल आहे, पंजाब में बि घणे क़दुरु त अपोज़िशन पावर में अचण वारी आहे ऐं बाक़ी वञी हुकूमत रहंदी, इमरान ख़ान वटि जेका हुकूमत रहंदी उहा हूंदी खैबर पख्तूनख्वा जी
ऐं ख़ैबर पख्तूनख्वा का हाणे केतिरो हुनखे बचाए सघे थो इहो त बाद में वक़्तु ॿुधाईंदो। सो बहरहाल डेवलपमेंट्स तमामु घणियूं आहिनि। हिन फ़ैसिला हुकूमत जे फ़ैसिलनि खे अंडू कयो वियो ऐं कोर्ट जेको आहे सो तमामु वॾो रोल प्ले कयो आहे, तमामु वॾो फ़ैसिलो आहे। ऐं हिन जा जेकॾहिं सीक्वेंस वाइज़ असां जेकॾहिं वेही हुन जा कॉन्सिक्वेंसिस ॻणींदासीं त तमामु घणा आहिनि ऐं दूरस्थ आहिनि। ऐं उमेदु आहे त इन फ़ैसिले जा अवाम जी ज़िंदगीअ ते मुसबत असरु पवंदा, छो त जमहूरियत जी फतह माना अवाम जी फतह। सो हाणे नाज़रीन वधीक ॻाल्हि ॿोल बाद में कंदासीं ऐं ॿी सीटिंग में। सो तेसीं ताईं तव्हां खे आउं अर्ज़ु कंदुसि त तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो। महिरबानी अव्हांजी। थैंक यू वेरी मच।